अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे त सिंध जो रोशन मुस्तक़बिल जो रस्तो ऐं उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम आहे। तालीम ई क़ौमुनि जी तरक़ीअ जो बुनियादु आहे ऐं उहो ई अकेलो औज़ारु आहे जेको हिकु इंसान खे ग़ुलामी खां आज़ादी ऐं अंधेरीअ खां रोशनी ऐं गुरबत खां ख़ुशहाली ॾांहुं वठी वेंदी आहे। असांजी सिंध जेका इल्म ऐं सक़ाफ़त जी माउ सम्झी वञे थी, अॼु तालीम जे बहिरान जो शिकारु आहे। पर असां गॾिजी हिन बहिरान खे ख़तमु करे सघूं था। तालीम छो ज़रूरी आहे? तालीम ख़ुदकुशादगीअ जो नालो आहे। उहा तव्हांखे पंहिंजा फ़ैसिला पाण करण जी ताक़त ॾिए थी। उहा तालीम आहे जेका तव्हांखे सोचण जी सलाहियत, सुवाल करणु ऐं तनक़ीदी सोच रखणु ऐं मसइला हल करणु सेखारे थी। तालीम असांजी सक़ाफ़त ऐं ॿोलीअ जी मुहाफ़िज़ आहे। जीअं सिंधी ॿोलीअ में पढ़ायूं था त जीअं असांजी सिंध जी रवायत, सिंध जी तारीख़ ऐं सिंध जी शनाख़्त ज़िंदा रही सघे। तालीम गुरबत ख़तमु करण जो हिकु मज़बूत हथियार आहे। हिकु तालीम याफ़्ता नस्ल पंहिंजे ख़ानदान जी मुइशत खे सुधारे सघे थो ऐं मुल्क जी तरक़ीअ में हिसो वठी सघे थो। असां जेके ख़ासि मसइला आहिनि उन में असांजी सक़ाफ़त ऐं वसीलनि जे बावजूदि असां केतिरनि ई रुकावटुनि ऐं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। बुनियादी सहूलियतुनि जी शदीद घटिताई जे करे केतिरनि ई स्कूलनि में बुनियादी सहूलियतूं जहिड़ो पाणी, सही लेट्रिन, रहण ऐं उथण जो मुनासिब इंतिज़ाम ऐं बिजली जो इंतिज़ाम बि न आहे। उस्तादनि जो गैर मुनासिब तइदाद ऐं तरबियत याफ़्ता उस्तादनि जी खोट, उन खां सवाइ जदीद बर्डन, शागिर्दनि जी तरीक़े सां पढ़ण लाइ मुसलसिल तरबियत जी ज़रूरत आहे। ॻोठण इलाइक़नि में इंटरनेट ऐं डिजिटल औज़ारनि ताईं रसाई घटि हुजण करे तालीम में पज़ेराई घटि मिले थी। पंहिंजे पाड़े जे स्कूलनि में उन्हनि जे उस्तादनि सां तावन कयो, स्कूल जी हर सरगर्मियुनि में हिसो वठो ऐं पंहिंजे बचड़नि सां राब्ते में रहो।